कालोई में BISP सेंटर ते सहाफ़ी अब्दुल वहाब बलोच अमर ते तशद्दुद इंसाफ लाइ पुकार। कालोई शहर के बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते अफ़सोसनाक वाक़े दौरान सहाफ़ी अब्दुल वहाब बलोच पंहिंजे अमर सां गॾु वज़ीफ़े जा पैसा कढाइण वियो, जिते डिवाइस होल्डर तरफ़ां न रुगो 1500 रुपया वधीक कटिया विया, पर उन खां पोइ तशद्दुद जो निशानो पिणु बणायो वियो। सहाफ़ी अब्दुल वहाब बलोच संदस अमड़ जॾहिं डिवाइस मशीन हथ में खसी त डिवाइस होल्डर तैश में अची हमलो कयो। कार्ड में कढियल पैसा, क़ौमी शनाख्त कार्ड, डिवाइस मशीन ज़बरदस्ती वापस वरिती वई। हुन ॿुधायो त वाक़े बाबति पुलिस खे इतला ॾिनो वियो, पर कलोई थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। सहाफ़ी मूजिबि हिन खां 3 ॾींहं अॻु बि डिवाइस होल्डरनि पारां हमले की कोशिश कई वई हुई, जंहिंजी NC पिणु दाख़िल कई वई, पर पुलिस का बि कार्रवाई न कई। अब्दुल वहाब बलोच चवणु आहे त ताज़ो हमलो संदसि अमर ते पिणु कयो वियो, जंहिंमें खेसि सख़्त तज़लील जो निशानो बणायो वियो। उन वधीक चयो, थाणे ते दरख़्वास्त दाख़िल कराइण बावजूद पुलिस 48 कलाक गुज़रण बावजूद का बि कार्रवाई न कई, बल्कि डिवाइस होल्डर पाण थाणे ते अची संदसि अमर के वॾे मुंशी जी मौजूदगी में धमकियूं ॾींदो रहियो, जॾहिं त सहाफ़ी पारां वीडियो रिकॉर्ड करण जी कोशिश ते बि रोक लॻाई वई। अब्दुल वहाब बलोच मूजिबि पंहिंजे ज़ख़्मी वालदा खे इलाज लाइ सरकारी अस्पताल वठी वियो, जितां डॉक्टर पारां खेसि टंडो मोहम्मद खान मुंतक़िल करण जो लेटर पिणु ॾिनो वियो। वाक़े बाबति सहाफ़ी अब्दुल वहाब बलोच SSP तरपारकर DIG में फुरकास का मुतालबो कयो आहे। वाक़े जो तहफ़्फ़ुज़ क़ाइमु कयो वञे ऐं इंसाफ़ क़ाइमु कयो वञे। रिपोर्ट करे आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। असां वेठा आहियूं, केरु हिते मौजूद कोन्हे। असांखे 2 कलाक थिया, असांजो हाणे दिलि जो धड़कण तेज़ थी वियो। हाणे